वाह, तू आखिर गाल के समझी छो न थो? हाणे तू मूंखे सम्झाई, तू मुंहिंजो वॾो आहे। हा ॿुधाए ॿुधाए त मां कयां छा? बाबा अॼो को ॾींहुं खुदू ऐं नज़ीरा जे मथां हथ रख। अॼे कम जे लाइ तुंहिंजी थोरी खुशामद कर ऐं पोइ भली वञी तूं उन्हनि सां जहिड़ो कजां वञी पंहिंजी तूं पार पूरी। हाणे वधीक न ॻाल्हाए, कम जी ॻाल्हि कर। तूं चवण छा थो चाहीं? बाबा मां चवां थो तूं खुदूअ खे ऐं नज़ीरा खे राणी जी तरफ़ ॾे मोकिल। मूंखे पूरी पक्का बाबा इहा राणी दुर्बल वारनि वटि ई आहे। बाबा जेकॾहिं नज़ीरा वेंदी न त कंहिं न कंहिं तरीक़े सां राणी खे वापसि ज़रूरु आणींदी। ॿुधाए नज़ीरा जो घणो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, या कंहिंजी ॻाल्हि सम्झे ई कोन थी। बाबा तूं ऐं मां गॾिजी हली नज़ीरा खे इलाज में तूं कयूं था। जेकॾहिं नज़ीरा वई न तूं ॾिसजां बाबा त राणी खे वापसि ज़रूरु वठी ईंदी। पुट नज़ीरा वॾी निभागी आहे या कोन विधी? बाबा तूं का वाई त चङी कढ न ते कम सवला थियनि। बाबा अलाह कंदो त नज़ीरा ऐं चाचो खुदू मञी वेंदा। तूं अच मूंसां, मां चवां थो अच बाबा हल। हा साईं, वॾो मुत पर थियो आहे। हिननि दिलबर वारनि खे पुठ भराई सिर्फ़ राणा जी आहे। जेकॾहिं दिलबर वारनि खे कमज़ोर करणो आहे त पोइ राणा खे पालणो ई पवंदो। कदाच राणा खे ख़तम करण सां छा असां लाइ मसइला पैदा कोन थींदा? पुलिस खे वरी केरु मोड़ींदो? मां चवां थो कम अहिड़ी तरह कयूं जो पुलिस जो शक असां तरफ़ न अचे। अदा तव्हां हुन जे लाइ छा सोचियो आहे? मूं सोचियो त हिकु धक सां ॿ शिकार कयूं। इहो वरी कीअं अदा? ॿुधो, अदा वाह जी सलाह ॾिनी अथई, पर हिन कम में देर थियण न घुरिजे। हाणे हिन कम में देर न थींदी मुंहिंजा भाउ, इहो कम जल्दी कंदासीं। प्यार करे थो कोई कहता सॼी ज़िंदगी ही विछोड़े में गुज़री वेंदी। सदोरी जुदाई आहे, जुदाई हुनजी चांडुगी खे मन में समाए हुन लाइ मदोश रहे थो। मां त पाण खे उहो पतंग पियो सम्झां जेको क्षमा मथां पहुची पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदो। तूं पंहिंजो सोच। मां तुझे नाव सां जुड़जी वनवाह खाई चुकी आहियां ऐं मां मन ई मन में तोखे पंहिंजो घोट तस्लीम करे छॾियो आहे। तो बाक़ी लोक जे अॻियां अदावर इहो रिश्तो तस्लीम कनि या न कनि, पंहिंजो मेलाप थिए या न थिए, पर वरियाम तूं त मुंहिंजो महबूब आहीं ऐं मां दिल सां तोखे पंहिंजो मुड़ुस तस्लीम करे चुकी आहियां। दुआ हे छा अञा ताईं ॿाहिरि बि तूं कोन ॿारी आहे? मूंखां इहा भाई नथी भरे त मां चाहे किथां कंदमि। सुणा साईं, थोरी कोशिशि करे बाहि ॿारण सिख। बाहि ॿारण सिखंदी त तॾहिं चांहि बि ठाहे सघंदी। ऐं ख़बर थी न तुंहिंजे हथनि सां चांहि ठहंदी न चांहि पीअण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो। बराम मूंखे ई काठियुनि ते बाहि ॿारण ॾाढी ॾुखी थी लॻे। ठीकु आहे सुणा साईं, ठीकु आहे। अॼु खणी मां ई थो ठाहियां, पर तोखे बि त घर जो कमु करणो पवंदो न। केसि ताईं मां इहे कम कंदो रहंदो? पहिरियों ॾींहुं त इहा हाल आहे, एतिरी तीलियूं ख़र्च कयुनि पर बाहि अञा ताईं न भरी आहे। सुणा साईं, तोखे तजुर्बो न आहे त काठियुनि ते कीअं बाहि ॿारबी आहे। जॾहिं तोखे तजुर्बो थी वियो न त इहा तूं बाहि बि ॿारे वेंदी ऐं पंहिंजे हथनि सां चांहि बि मूंखे पीआरे वेंदी। बराबरि ईअं कयूं, भला असां कमकार लाइ का नौकरानी रखूं? ओ सुणा साईं, असांजी माली हालत एतिरी बहितर न आहे
जो असां पंहिंजे लाइ नौकरियाणी रखूं। नौकराणी जी जेकी पघार थींदी न मां उहा अम्मा खां वठी हुनखे ॾींदसि। न तो आहे न, मां नथो चवां त कंहिंजे अॻियां असां हथ झलियूं। तूं टेंशन न कर, दुख सुख मां तोसां गॾु हूंदसि। मां हुते अम्मा ऐं बाबा खां पिनण कोन थी वञा, मुंहिंजो हक़ थो लॻे उते। जेको तुंहिंजो हक़ लॻे थो तोखे उहो लिखी ॾिनो। पोइ जेके बि सुख जूं आरामदाह शयूं हूंदियूं न वठंदासीं असां। बाक़ी इहे जेके आहिनि न हल्की फुल्की तकलीफ़ूं तोखे बर्दाश्त करणी पवंदी। मां तोसां हर हाल में गॾु आहियां। उहा त ॻाल्हि आहे गुराम, पर मां चांहि लाइ भाई नथी वारे सघां त तूं सोच में मानी किथां कंदमि। दुआ असां सॼी उमिरि पराए दरनि ते कोन वेंदासीं। जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे त थोरी तकलीफ़ बि असांखे बर्दाश्त करणी पवंदी ऐं हिक ॿिए सां सलाह मशवरो करे उन ते ई हलणो आहे। तुंहिंजे करे त मां अहिड़े खंडर में रहियल आहियां। न त दुआ हिनखे तूं पंहिंजो घर सम्झ, हिनखे वताइण न सम्झ। हिनखे पंहिंजो घर सम्झंदीअ तॾहिं ई कामयाबु थींदी। तूं परेशान न थी, चाहे मां थो ठाहियां। वञ तूं कोपो छाणी खणी आ। अदा मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। राणी अलाए काॾे वञी घुत आहे। हाणे त वॾो मसइलो खणो। अदा तव्हां ऐं राणीअ जे विच में कहिड़ो मसइलो थियो जो बग़ैर ॿुधाइण जी हली वई? दादा असल हक़ीक़त इहा आहे त मां राणी खे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी ऐं उन इहो सम्झियो त मूं हुन सां धोखो कयो आहे। कहिड़ी हक़ीक़त अदा? इहा ई त राणीअ जो मस्तानो संदसि मुड़ुसु मल्हार आहे ऐं राणी हुनखे ज़हर ॾेई हित पहुती। अदा पोइ त तो सच में हुनखे धोखो ॾिनो आहे। दादन मां कसम खणी चवां थो त मां राणीअ खे धोखो न आहे ॾिनो। अञा मल्हार खे मस्तानी ज़हर ॾिनी ई कोन हुई त मां फोन ते हुनखे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी। अदा जेकॾहिं तूं फोन ते हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त पोइ मल्हार खे हुन ज़हर छो ॾिनो? यही ॻाल्हि त परेशानी जी आहे। राणी चए पई त तो मूंखे फोन ते कुझु बि न आहे ॿुधायो, जॾहिं त फोन ते मां समूरी हक़ीक़त हुनखे ॿुधाए चुको आहे। अदा जेको बि थियो ॾाढो ग़लति थियो। सुल्तान वारा अॼु या सुभाणे अची असां वटि पहुचंदा। ॿिए तरफ़ खां अकबर खान वारा, टे तरफ़ खां वरियाम वारा। अदा हाणे सोच त हुननि खे छा चवणो आहे? राणी असां वटि आहे या न आहे, या आई हुई ऐं तव्हां निकिरी वई? जॾहिं उहो वक़्तु आयो ऐं उन्हनि असांखे सोड़ो कयो त पोइ उन्हनि खे बि सोचे वठंदासीं। पर हिन वक़्तु ज़रूरत आहे राणीअ खे ॻोल्हण जी। त राणी हिन वक़्तु आहे किथे? नामुमकिन आहे अदा। हुनखे असां किथे ॻोल्हे सघंदासीं जंहिंजी अॻ। पर दादा कोशिश त करणी पवंदी आहे। अदा तूं राणीअ खे विसारे छॾ। जेकॾहिं हिते धुरियूं आयूं बि न त हुनखे साफ़ साफ़ चई छॾींदासीं राणी असां वटि आई कोन्हे। जेकॾहिं असां वटि ज़ाहिर थिए हुननि खे ॾंड ॾियो भरे ॾींदासीं। का बि ख़बर नथी पए त